बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। नाज़रीन, प्रोग्राम करंट लाइन सां मां आहियां तव्हांजो मेज़बान ज़ख़्मी रशीद महर। नाज़रीन, तव्हांखे ख़बर आहे त गुज़िरियल 2 ॾींहंनि खां असां जेको इशू हाईलाइट करे रहिया आहियूं उहो इशू आहे हाईवे डिवीज़न शिकारपुर में थियल मेगा करप्शन। साल 2024 में जेका 3 अरबनि जा जेके टेंडर थिया आहिनि उन मां ज़िले शिकारपुर जे मुख़्तलिफ़ लिंक रोडनि जो किथे बि कमु न थियो आहे। असां तव्हांखे साइटियूं बि विज़िट करायूं आहिनि ऐं साइट ते वठी वेंदा आहियूं। अॼु जेको असांजो आहे प्रोग्राम त असां मुख़्तलिफ़ सियासी समाजी धुरनि खां असां ऑनलाइन मौक़े वठूं उन्हनि खां पुछा कयूं त हीअ जेका मुकमल तौर ते अकरबा परवती कई वई आहे हाईवे डिवीज़न शिकारपुर में इंजीनियर आफ्ताब अबड़ो जेको पाण खे हिकिड़ो बदमाश सम्झे थो, हिकिड़ो पाण खे दादागीर सम्झे थो त मां जेको आहे सभु कुझु आहियां ऐं मूंखे कोई बि करप्शन खां रोके न सघंदो, ऐं असां उन जो करप्शन जा मुकमल तौर ते असां तव्हांखे सबूत ॾेई चुका आहियूं। ऐं ख़ासि करे असां तव्हांखे शिकारपुर खां ॻोठ माड़ी तरफ़ जेको रोड वेंदड़ आहे जेको 40 मिलियन जो कमु आहे उहो बि 11 नवंबर ते साल 2024 में जेको NIT आहे सीरियल नंबर 32 ते शामिलु आहे उनजो ठेकेदार शाहिद भयो आहे। जेको शाहिद भयो जेको आहे हिन महिल ताईं कमु शुरू न कयो आहे। ऐं तव्हांखे इहो बि ॿुधाईंदा हलूं त ठेकेदार शाहिद बे जा ज़िले शिकारपुर में मुख़्तलिफ़ केतिरा ई कम आहिनि जेके स्कीमूं अध में रोड जो शिकार आहिनि। किथे हुन कम में कया आहिनि, किथे न बि कया अथई, किथे कमु अदम छॾे फ़रार थी वियो आहे। ऐं हिन शाहिद भयो ठेकेदार जेको सरेआम जेको आहे निशानदी वारो कमु, सरेआम सौख़्ती वारो कमु, उहो ॻोठ माड़ी तरफ़ जेको रोड ईंदो आहे उहो तव्हांजे अखियुनि जे अॻियां साम्हूं आहे। इन हवाले सां असीं वधीक जेको आहे शिकारपुर ज़िले जे जमियत उलमा इस्लाम जे तर्जुमान हाफ़िज़ रफ़ीक मंशर साहिब सां असां ॻाल्हाईंदासीं त शिकारपुर ज़िले जा जेके रोड आहिनि उहो केतिरा मुकमल तौर ते तबाह थियल आहिनि। इंजीनियर आफ्ताब अबड़े साल 2024 में कमु कया आहिनि या न बि कया आहिनि, ऐं छा 2024 खां अॻु में बि जेका रोड ठहिया आहिनि या न ठहिया आहिनि, सॼी सूरत हाल असांखे हाफ़िज़ साहिबु ॿुधाईंदो। इन करे असां हाफ़िज़ साहिब सां ॻाल्हाईंदासीं त वधीक जेको आहे रोडनि जी छा सूरत हाल आहे। हाफ़िज़ साहिबु, असां अॼु जेको असांजो प्रोग्राम आहे करंट लाइन इन जो अॼोको जेको असांजो टॉपिक आहे इशू आहे उहो शिकारपुर ज़िले जे अंदरि जेके तरक़ियाती कम आहिनि उहे गुज़िरियल केतिरनि सालनि जो रोड जो शिकार आहिनि। ख़ासि तौर ते जेको रोड सेक्टर आहे उन रोड सेक्टर में इन जे करे ई बदअमनी थिए थी। इन जे करे जेके मरीज़ माण्हू आहिनि उहे अस्पताल नथा पहुची सघनि। ऐं असांजे शिकारपुर ज़िले जा जेके असांजा लिंक रोड आहिनि, ख़ासि तौर ते ॻोठनि तरफ़ जेके वेंदड़ रोड आहिनि उहे मुकमल तौर ते तबाह। ऐं तव्हां जेको आहे पंहिंजो इन खे तव्हां कीअं था ॾिसो, छा था सम्झो त इहो जेके आहिनि रोड असांजा उहे तामीर थियल आहिनि न आहिनि थियल, जॾहिं त इंतिज़ामिया जी इहा दावा आहे त असां मुकमल तौर ते असां कमु कराया आहिनि। बिल्कुलु तव्हां ॾिसो था जेके रोड मेन रोडनि खां अलावा इमरान लिंक रोड आहिनि ॻोठनि जा त बिल्कुलु मुकमल तबाह। जीअं कुझु मां तव्हांखे निशानी कराया त अंदरि लखीअ खां जहान खां अंदरि चक खां अंदरि रुस्तम खां अंदरि अंदरियों लखी तरफ़ जेको आहे इलाही कुझु बिल्कुलु रोड काई सहूलियत न आहे। ऐं वारदात बि तक़रीबन इन रोडनि जे न ख़राब हुजण जे करे चंदियूं पियूं। लेकिन रोड ठहियल हुजे हर हिकु माण्हू आराम ऐं इत्मीनान सां पंहिंजे घर मक़सद ते पहुची सघे थो। रोड ख़राब हुजण जे करे पोइ इहे वारदातूं थियनि पियूं। मुनिसिपालिटी गवर्नमेंट कॾहिं बि अहिड़ा कम कोन कराया। ऐं जेके रोड 20-40 सालनि खां अॻु में ठहियल आहिनि उहे ई उन हालत में आहिनि, नओं कमु को बि न थी सघियो आहे। असांजो त इहो मुतालबो आहे त कमु कराए त जीअं अवाम खे सहूलियत मिले ऐं अवाम सुकून सां ज़िंदगी गुज़ारे सघे। काफ़ी रोड अहिड़ा जीअं लखी खां अंदरि अचो जा वेठा आहिनि, सीनोवा जे तरफ़ नापर जे तरफ़ इहे रोड बिल्कुलु तबाह शइ लमाने वारा। खां अलावा जेकॾहिं अॻिते अचो त हिन खां रोड खां ओरियूं भरिसां ई आहे जान खां ओरियूं त इहो टावर चंड टावरी कस माने उहो रोड मुकमल तबाह आहे। जोधे ॻोठ खां नूरी ॻोठ छोकिरो ॻोठ जेके इलाइक़ा आहिनि उहो मुकमल तबाह आहे। काफ़ी रोड अहिड़ा जीअं पिरकड़ खां नमोरे जे तरफ़ अचो उहो रोड मुकमल तबाह आहे। ऐं खाईअ खां अॻियां आहे खाई ॾहनि वारे पुल खां रस्तो निकिरे थो मिर्ज़ा खान शहर पूरे मुकमल रोड तबाह आहे। पीर बखर खां अंदरि कहिड़ी तरफ़ ते रस्तो हुजे थो मधुकोसा उहो मुकमल रोड तबाह आहे। कहिड़े कहिड़े रोडनि जा नाला ऐं तफ़सील खे ॿुधायूं। कोई बि रोड सही सलामत न आहे, बचो जेको रोड सही ठहियल हुजे ऐं अवाम
तो सही सलामत सां गुज़र सफ़र करे सघे। अच्छा हाफ़िज़ साहब, हे जेके तव्हां रोड ॿुधाया इहे जेके आहिनि मुकमल तौर ते तपा वञे, पर हाणे जेको आहे गुज़िरियल साल 2024 में 3 अरबनि जा ठीका जेके आहिनि ठेकेदारनि में विराया विया ऐं इंजीनियर आफ्ताब अबड़ो ऐं ॿी इंतिज़ाम चवणा त असां सॼे ज़िले में 3 अरबनि जा कम कराया आहिनि। इहे तव्हां जमायत जा माण्हू तव्हां त फिज़िकल तौर ते ॻोठनि में वञो था त वाक़ई 3 अरब ख़र्च थिया आहिनि? 3 अरब साईं कारीगर में तो रखे टिका तो थिया, पर कारीगर नहीं उहे ठहियल आहिनि। ॿाहिरि कोई बि ठहियल आहे कि करप्शन जे वर चढ़ी विया कि 3 अरब ख़र्च जेके पैसा कंदा कोई भी कम नहीं तो जो रोडन का तो चो, पर जेके यूनियन होगा तहकीक कराई वनी, जांच कराई वनी आला सतही दे नेब सब अगर जांच करे थी पैसा ये करेगा ये अरब रुपया ये केड़े विया केड़े खातिर हलिया विया कंहिंजे वर चढ़ी विया ये तहकीक दे करप्ट ठेकेदारन और के पकड़े वने। वक्त असां सां जेके शिकारपुर ज़िले जे अंदरि रोडनि जी सूरत हाल आहे, रोड जेके आहिनि मुकमल तौर ते खंडरात बणियल आहिनि, एनआईटियूं थियनि थियूं, हर साल एनआईटियूं थियनि थियूं, अरबे रुपयनि जी एनआईटियूं थियनि थी ऐं साल 2024 में जेका 3 अरबनि जी जेके एनआईटियूं थियूं आहिनि उन मां कहिड़ा कहिड़ा कम थिया आहिनि उहे असां तव्हांखे आगाह कंदा हलूं था, ॿुधाईंदा हलूं था। हिन वक़्तु असां सां आवाज़ मेहरान न्यूज़ जो स्पेशल रिपोर्टर रज़ा मोहम्मद जाफ़री असां सां लाइन ते मौजूदु आहे। उनखां असां पुछंदासीं त शिकारपुर ज़िले जे अंदरि ख़ासि तौर ते लखी तालुके जे अंदरि कहिड़ा कहिड़ा रोड जेके आहिनि ठहिया आहिनि या न ठहिया आहिनि। रज़ा मोहम्मद जेको आहे शिकारपुर ज़िले जे अंदरि या लखी गुलाम शाह तालुके जे अंदरि कहिड़ा कहिड़ा रोड जेके आहिनि उहे तामीर थिया आहिनि न थिया आहिनि, सूरत हाल खां थोरो आगाह कजो असांखे। जी तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त शिकारपुर ज़िले अंदरि साल 2024 में टेंडर मां हिकु बि कमु न थियो आहे। ज़िले शिकारपुर में रोड तबाह ऐं मुकमिल खंडरात आहिनि ऐं लखी डीसी ऑफिस डीएसपी ऑफिस खां वठी औरंगाबाद जी जेकी रोड आहे उन में बि हिकु पथर बि हिन महिल ताईं न लथो आहे। ऐं तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त जी शिकारपुर खां माड़ी चरी ते रोड वेंदो आहे उन मां बि हिन महिल ताईं हिकु पथर बि न लथो आहे। पुलिस चौकी खां वठी माड़ी ताईं मां ख़ुदि पाण विज़िट कयो आहे, उते हिकु पथर बि न आहे लथो। जी अच्छा, हे जेको तव्हां ॿुधायो था पंहिंजो शिकारपुर जेको पुलिस चौकीअ खां माड़ी ताईं इहो तव्हां विज़िट बि कयो आहे त ठेकेदार केरु आहे? हिन जो शायदि भयो आहे ठेकेदार, हिन महिल को बि पथर न लथो आहे। शायदि भए के साईं तव्हां छॾियो, असां 40 सालनि खां वठी हिते असां साल के लखी जा रवासी आहियूं, ख़ुदि मां साफ़ी बि आहियां। मां जेको 40 सालनि खां वठी हिन महिल ताईं को बि सहूलियत असांजी ॻोठ में न आहे। रोड असांजा पास थियल टेंडर अञा बि हुन कमु न थियो आहे। ऐं तव्हांजे ॻोठ जो नालो छा आहे? ॻोठ अली मोहम्मद जाफ़री सर। 40 सालनि खां वठी असां इन माना अच्छा तव्हां चओ था 40 सालनि खां तव्हांजो रोड न ठहियो आहे। हिते जेको इंजीनियर आफ्ताब अबड़ो ऐं उनजी करप्ट जेका टीम आहे, जेके राशि टीम आहे, उन सां जेके ठेकेदार मिलियल आहिनि उन्हनि जो चवणु आहे त असां सॼे ज़िले में रोड ठाराए छॾनि था। कीअं था चओ 40 सालनि खां न ठहियो आहे? साईं इहो किथे आहे इंजीनियर आफ्ताब अबड़ो साहब जेके कागज़ी कार्रवाइनि में पूरा करे तो मां रोड ठारायो, तव्हां ख़ुदि अची विज़िट कयो। हिन महिल ताईं मुंहिंजे ॻोठ में का बि हिकु पथर न लथो। मुंहिंजी ॻोठ पंहिंजे ख़ुदि 40 सालनि खां सीमा पाण सबूत ऐं पाण ज़ाहिर वाज़े थो कयां त 40 सालनि खां हिकु पथर बि न लथो आहे। इन रोड ते जेका तव्हांजे ॻोठ जे नाले ते पैसा बि निकिरनि था, बजट बि अचे थी, काॾे थी वञे? साहब नज़र अचे ई नथो। बसि कागज़नि में कार्रवाइनि में पूरो आहे, बसि मां मुकमिल थियल आहे। तव्हां होॾे डीएसपी ऑफिस लखी खां वठी औरंगाबाद ते हलो, तव्हां विज़िट कयो, उते बि हिकु पथर ई न आहे लथल, सॼो रोड खंडर लॻो पियो आहे। अच्छा, इहो मूंखे इहो ॿुधायो तव्हां जेको ॻाल्हि कई आहे गुड़े ठेकेदार शाहिद बे जी, त उन शाहिद बे जा ॿिया बि कम आहिनि छा ज़िले में? ऐं शाहिद बे जा सिर्फ़ु इहो माड़ी वारे रोड जो टीजी साईं, ॿिया बि मुख़्तलिफ़ ठीका अथसि, स्कूलनि जा अथसि, रोडनि जा अथसि, नालियुनि जा अथसि, काथे बि माना का बि को जॻह ते कमु नज़र नथो अचे। जी महिरबानी तव्हांजी रज़ामंद तफ़सील ॾियण जी।